हाणे पंहिंजी अखियुनि सां वेठो ॾिस जाए मां पंहिंजे दुश्मननि खे तड़पाए तड़पाए रुलाए रुलाए न मारियुमि त मुंहिंजो नालो बंकुल खान आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर कुछ बात तबीयत सही है पूछो। साईं बिस्मिल्लाह। खबर कुछ आई? रशु, अरे ओ रशु। जी सर। अरे बाबा पीर मुजन खान आयो आहे उन जे लाइ बंदोबस्त कर खाइण पीअण जो कंहिं बि ॻाल्हि जी कसर न छॾिजांसि। हाज़िर है हाज़िर है। मौजन साईं तो मूंसां चङाई काहे कई चङाई इहो दुख मुंहिंजे न दिल मां न वेंदो साईं न वेंदो। अरे कमदार न दोस्तनि जूं दिल में ॻाल्हियूं न कर एॾो गंद न कर हाणे जबल मथे लयूं पुराणियूं ॻाल्हियूं पयूं जेको थियो उनखे विसारे छॾ हाणे अॻिते जे लाइ सोच त हाणे छा करिणो आहे पंहिंजे किने दिमाग़ मां शैतानी दिमाग़ मां कुझु आइडियो कढ। कमदार नबू असां सभु मज़लूम आहियूं ज़ालिम असांजी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। बाबा मुंहिंजी अधु ज़मीन ते हाशिम वारा कब्ज़ो करे वेठो ऐं अधु ज़मीन ते रेशम बाबा आउं त मज़लूम आहियां चुप करे वेठो आहियां। अञा वरी माण्हू चवनि था मुंहिंजो अहिड़ो आहे असांजो कब्ज़ो थो करे वञनि ते असां छेड़ा थो करे हाणे तूं ई ॿुधा आउं अहिड़ो आहियां? न न तूं शरीफ गरीब माण्हू सॼे दर में तो जहिड़ो शरीफ आहे ई कोन लभंदो ई कोन ऐं भरू माण्हू था चवनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर कीअं कमदार लॻो। हाशिम रशम नालो त ॿुधा न त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं तो चलनि मौजन साईं टिंडड़ियूं शाबत अता बिनी कब्ज़ो केॾा आयो ए पल वाला लगा पायो जॾहिं त मिल्कियत जॾो त नालो ओजो त ज़मीन है हारी नारी हिकिड़ी औरत ऐं हज छोड़ो उतां खां ज़ोर थी विया। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजो तव्हां जहिड़ो पावर मूं वटि हुजे न तव्हांजो कसम चेरे करे पेट में जरा छॾिया न ऐं सिपर आहे ऐं माण्हू छॾिया दरिया में हलो। कमदार नबू इन लाइ त मुजन साईं खे असां तकलीफ़ ॾिनी आहे इन रेशम ई हाशिम जी मुंठी कीअं मरोड़ी। बगुल खान रेशम ते काबू खान जो हथ आहे तॾहिं थी फटकियूं हणे कॾो को मारा जनावास माफ़ कजांइ मुजन साईं रेशम ते काबू खान जो हथ न पर इहो काबू खान रेशम में अखियूं विझो वेठो अथई ऐं हाणे थोरे ई वक़्त में तूं ॾिसंदे वॾो गंद थींदी पोइ तुंहिंजा इहे बाज सर उॾी वेंदा त पोइ हाणे छा कजे रही बगुल खान तूं बि पुराणो बापी कसला रे इहा सोच ऐं इहा वीचार असांजो कमदार नबू कंदो। कमदार नबू अहिड़ो को सोच अहिड़ी का शइ या आइडियो कट जंहिंमें असांजे दुश्मननि जूं टांगियूं फजी पवनि ऐं असांजी जीत थी वञे पोइ तोखे कुराड़ा उठ मञाए। बगुल खान जेॾो ते नालो तेॾो ते कट पर हाणे मूं बि त चुनचुनी ॿारे छॾी आहे हिनखे हुकूं ॾेई जन सर पफड़ कंदो हाशिम पादर काबू खान जे वेलाए एरिया कंदो मार क़यामत ते यादि कंदव न त मुंहिंजो नालो लाए नबू कंदा के जानवर ते रखी छॾिजो। अरे कमदार नबू वॾी शइ ते पुराणो उठ बकवाट ईअं को कल्याण कर त ख़बर पए ज़माने खे पर पहले मौजन खे बि कंदो नबू कंदा छा कंदो आहे न जोड़े चुको आहे न जोड़ा कढी छॾी। बाबा साईं अॼु तव्हां असांजे अंगण ते आया आहियो तव्हांखे असांजे लाइ टाइम कोन्हे? न बाबा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का बस ज़माने जा कम छॾनि ई कोन था। तव्हां ॿुधायो हीअ मुजन जे माण्हुनि वरी को मसलो त कोन कयो आहे न? बस बाबा इहे मसला पिया हलंदा रहनि ऐं असां पिया उन्हनि खे मुंहुं ॾियूं। मूंखे त ससीअ जो फिकिर आहे बाबा साईं। बस बाबा इन मसले में मां पाण मुंझी पियो आहियां
मूंखे समझ में नथो अचे त हिन मसइले जो हल आखिर कीअं कटिजे। बाबा अदे हाशिम खे अदे बहादुर खे घुरायो उन्हनि जो फैसलो कयो। ॻाल्हि में कुझु बि कोन्हे, खामखा पिया पाण में विढ़नि। बाबा साईं अगर जे अदो हाशिम ऐं अदो बहादुर पाण ते बंदूकूं सिधियूं कनि त ॾाढो मामलो ख़राब थींदो। बाबा रेशम मां कोशिश कयां थो त उन्ही खे समझायां। अब्दुल खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब्दुल खान ने खबर की आपकी? गुलज़ार जने सर तव्हां खे त ख़बर आहे मुंहिंजो दुश्मन हाशिम बहादुर आहे ऐं पाण में उन्हनि जो हलंदड़ तकरार आहे। मां चवां थो हाशिम ऐं बहादुर पाण में ॻंढिजी पवनि ऐं हाशिम कावड़ में थी बहादुर खे मारे तुप करे छॾे। नहीं सर, छॾियो न वञी विढ़ी मरनि, असांजो छा वञे जो वेही पचारूं कयूं। मां पाण इहो ई थो चाहियां त इहे ॿई पाण में विढ़ी ठांगा थियनि, जीअं असांजो रस्तो साफ़ थी वञे। हाँ अब्दुल खान असांखे ख़बर आहे बहादुर हाशिम ते मछलियो थो वते। मां चवां थो त तव्हां ॿई पुट ॿधी पल्ले जे घर में खड़ियो ऐं को ध्यानु कयो या हाशिम इहो सम्झे त बहादुर जी इहा हरकत करे वियो आहे। अब्दुल खान असांखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान आई। जे ईअं थियो न त पोइ हाशिम बहादुर खे त उपट मारे छॾींदो। कन खोले ॻाल्हि गौर सां ॿुधो, जे इहे ॿई पाण में ठहिया न वॾो गंद थींदो। खबर नाहे त जणनि मां हाशिम जी कॾहिं जान छुटंदी। अल्लाह साईं खैर करे। अता बहादुर बाज़ जी अला मारा पियो ॾे। जेकॾहिं हाशिम ऐं अदा बहादुर पाण में अटकी पिया त वॾी तबाही ईंदी। अल्लाह साईं तूं असांखे बाजा कर। चाची छा थियो? तू छो थी रोई? न रो चाची, न रो। रोअण त मुंहिंजे नसीब में लिखियल आहे। मुंहिंजी हयाती त कंडनि जी सेज आहे ऐं मां तव्हांजी भी जिंदगी खराब करे छॾी। न ससई, हर कंहिंखे त पंहिंजो नसीब थो रुलाए। तुंहिंजो को बि ॾोह न आहे। असांजी त क़िस्मत ई फिटल आहे ऐं ॾुख त असांखे ॾाज में मिलियल आहिनि। अखियूं त रोड जो आदी थी पयूं आहिनि। चाची मुंहिंजो निभाउ अव्हां खे लॻी वियो आहे। मां हितां हली वेंदसि त न रहंदसि। मां तव्हांखे तकलीफ़ में नथी ॾिसी सघां। न ससी न, तुम त असां सभिनी जो साह आहे। तुंहिंजे अचण सां हिन घर जूं दरियूं सभु महकी पिया आहिनि। चाची पोइ तूं एतिरो परेशान छो आहीं? ससई मां तो जहिड़ी दिलेर न आहियां। तूं त बाबा पले खान जी धीउ आई न ऐं मां त बाबा सुमर जी धीउ आहियां। हल्को बि थोक थो लॻे त दाह निकिरी थी वञे। न रो चाची, वक्त ऐं हालतनि सां मुंहुं ॾियण सिख। तूं पहाड़नि जे पुट पलीअ खान जे घर में आई। न रो चाची, न रो। बहादुर बच्चा तू बस जमीनुनि ते वहे न पोयां काबू खान जो माण्हू हिते अची पहुतो ऐं वॾा दावा पियो करे। लहे पाप असर बि कोन पियो। चए पियो त रेस काबू खान असां ॿिन्हिनि खे होॾे घुरायो आहे। पोइ तो छा चस मामा? मूं छा कयो हूंदो बा? धिका ॾेई कढी छॾियोमांसि ऐं चयोमांसि तरे थो
ठोके न गोली त असां काबू खान जे कड़े ते वेठा आहियूं छा? असां ने तो न्यापा करे असां पंहिंजे राज जा पाण रेस आहियूं। सुठो कयो हां इन काबू खान कहिड़ी वरी असां चङा ई कयो इहो बि सिधो सौ हाशिम मार्ग जी धुर थियो बीठो आहे। भली पियो काबू खान न्यापा जे मथो न्यापा करे असां कोन हलदासूंस। सही सिधी हाशिम वारनि जे तरफ़ खां धुर थियो बीठो आहे। मूंखे त हाशिम ते अफ़सोस थो थिए पाण खे मुड़ुस माण्हू सां रहंदो आहे ऐं कम वरी ॾिसी बाबा ने हाशिम जो दिमाग़ फिरियल आहे। इहो इज़त जी ॿोली सम्झंदो ई कोन्हे को। मां सुञाणा न इनखे। बाबा इन जे लाइ त चवाई थो त हथियार खण। ससी तुंहिंजो हक़ आहे ऐं हक़ घुरण सां कोन मिलंदो आहे खसण सां मिलंदो आहे। वधी कहाणी बाबा तुंहिंजी मर्ज़ी। छा कयो हां छा कयो माइटी मथे थी पई आहे न त बाबा हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी। असांजो फर्ज़ हो तोखे ॿुधाइण। जल्दी पाणी खणी आ वञ लॻी आहे मां। हाँ चाचा। चाचा तबियत कीअं थी हाणे? हाँ मां हाणे मां ख़ुशि आहियां पर वेचारी ससी जी ज़िंदगी कंडनि जी सेज बणिजी वई आहे। चाचा हरू भरू अदा हाशिम जिद कयूं वेठो आहे अदी ससुए खे इजाज़त छो नथो ॾे? अम्मा बहादुर ढिंगो माण्हू आहे। हाशिम इन करे कोन थो छॾे सके थे ससीअ खे मारे न विझे। त छा हाणे अदी ससुई पंहिंजे घर न वेंदी? वेंदी अम्मा अलाह कंदो ससी पंहिंजे घर ज़रूर वेंदी। न्याणीअ जो घर उहो ई त आहे न अम्मा। अम्मा हाशिम चए थो त बहादुर ससी जे सिर जी ज़मानत ॾे पोइ छॾींदुसि। चाचा ससुए वीचारी ॾाढा सूर ॾिठा बस अल्लाह साईं हुनजी ज़िंदगी में ख़ुशियूं आणे। आमीन अम्मा। बहुत ही हाजी शरीफ मिड़ी अॼुकल्ह सवायो मोतबर थी वियो आहे। असांजे माण्हुनि खे बहादुर जी औताक मां धिका ॾेई ॿाहिरि कढियो अथई। ऐं बाबा साईं ॿुधो अथमि त अव्हां जे शान में बि का गुस्ताखी कई अथई। सोडा बाबा असां बाहि विसाइण वारा न आहियूं इन करे असांखे सब्र करणो आहे न त हिन शरीफ़ जी असांजे ॾाढो हैसियत ई छा आहे। बाबा साईं यो सॼो ममण ई यो हाजी शरीफ मचाए वेठो आहे ऐं हिन हाजी शरीफड़े खे त घटि में घटि हिकिड़ी तड़ी ॾियणी पवंदी। सोडा भला जेकॾहिं असां हाजी शरीफ़ जो मथो फाड़े विझूं त छा हाजी शरीफ़ सुधरी वेंदो? न न सोडा हाजी शरीफ़ सुधरण वारनि मां आहे ई कोन। बाबा साईं जेके सुधरण नथा ॼाणनि उन्हनि खे अव्हां जीअण ई छो था ॾियो? सोडा तूं हीअं कर त बहादुर ॾांहुं असांजो न्यापो ॿीहर मोकिल छो त असांजो न्यापो बहादुर खे मिलियो ई कोन्हे को। बाक़ी हिन शरीफ़ खे ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे बाबा साईं मां जो न्यापो बहादुर खान खे ॾियां थो पर बाबा साईं जेकॾहिं बहादुर हाणे असांजे कंहिं बि माण्हूअ सां उप बि कई त बाबा साईं हाणे बहादुर सां सुठो न थींदो। इहो बहादुर बि चङे नमूने सां सम्झी छॾियो। ॾाढो ॾेंगो आहीं सोडा ॾाढो ॾेंगो। बाबा मां ॾिसां पई त मुंहिंजे करे तव्हां सभु तकलीफ़ में आहियो इन जे करे मूं सोचियो आहे त मां हिते न रहंदसि। बस मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त मां हितां वञा। तूं केॾांहुं वेंदी धीअ? मौला जो मुल्क वॾो आहे बाबा जिथे दाणो पाणी हूंदो उते ई जीव तगाईंदसि। न मुंहिंजी धीअ तूं निंढण की न आहीं
तुंहिंजे अचण सां त मुंहिंजो हां ठरी पियो आहे। तूं ई त मुंहिंजी दादरी धीउ आहीं जंहिंखे ॾिसी ॾिसी मां जियां पियो। पर बाबा मां के दुख नथी ॾेई सघां। मुंहिंजी धीउ, जॾहिं न मां तोखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजा सभु ॾुख लही वेंदा। जेकॾहिं न तूं मूंखे सदाईं ख़ुशि ॾिसणु चाहीं थी न त तूं सदाईं मुंहिंजे साम्हूं मुस्कुराईंदी रहंदी कर। बाबा ये बहादुर ईअं छो थो करे? छो न तूं मूंखे जीअण ॾे? बाबा बाबा मां बेगुनाह आहियां, मूं को ॾोह न आहे कयो। पोइ बहादुर मूं ते एॾो वॾो बदनामी जो दाग छो आयो? इन खां सुठो त मूंखे बंदूक हणी छॾियां, कारतूस हणी छॾियां, पर इहो दाग न हणिया। जी ससी, कॾहिं कॾहिं कूड़ एॾो त सघारो थी वेंदो आहे जो सच उन जे अॻियां कमज़ोर बणिजी वेंदो आहे। सच पुछी त बहादुर तुंहिंजो दुश्मन न आहे, हू तुंहिंजे सिर जो ताज आहे। असांजो दुश्मन इहो हाजी शरीफ आहे जंहिं कूड़ जी रांदि रचाई आहे। बाबा छा बहादुर खे मूं ते एतिरो बि एतबार न हुयो? छा हुनखे इहा बि ख़बर न आहे त मां बहादुर खां सिवा के ॿिए लाइ सोचे बि नथी सघां? बस कर धीअ, बस कर। चयुमि न त कूड़ सघारो थी वियो। चारे फेराऊं चारे छड़ियूं ॾाढी नको नानी, नको असां कण मुर्गिया नको पले दी आनी, लसीनन खामानी लसीनन खामानी। अल्लाह सॼे मरज़ाल लाइ सिकी सिकी मरियुस। अदी बसरा कोशिश करे हा मुंहिंजी शादड़ी कराए हा त हींअर वलर हुजनि हा वलर, जे कुकड़नि जे फार्म में कुकड़ हिक ॿिए जे पोयां आहिनि ईअं मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे पोयां हुजनि हा। अदी बसरा बि मुंहिंजे लाइ कुझु कोन कयो। इहा जेका नंढड़ी बेबड़ी आहे, इहा खिठ मिठड़ी चूपड़ी, इहा बि मूंसां कान थी ठहे। मुंहिंजा मौला आहिनि उमिरि में का नौजवान छोकिरी ॾे त छा थी कयां? लॻे थो अल्लाह साईं मुंहिंजी दुआ ॿुधी वती। चाचा कबूतर, मासी बसरा किथे आहे? चाचा? केर चाचा? कंहिंजो चाचा? चाचा कबूतर तोखे थी चवां चाचा। खबरदार जो मूंखे चाचा चयो अथई, अञा मां कुंवारो लॻो पियो आहियां गुटको। चाचा मासी बसरा किथे आहे? मरी वई बसरा, दवसू पई थी जी। छा मासी बसरा मरी वई? न न, मुंहिंजो मतिलबु आहे त अदी बसरा वई आहे जेके मुरी तई खातिम आहिनि उन्हनि ॾे। ताज़ो ताज़ो फसल लथो आहे, सारियूं लथियूं आहिनि कर्नल जोही में, ओॾहीं वेंदी आहे लाभ वठण। जे मंगणहार लाभ कोन वठंदा आहिनि उहो वठण वई आहे। मुंहिंजो मतिलबु आहे जो पिनण वई आहे, ॿियो वरी छा कंदी? सम्झी ॻाल्हि छोकिरी छो नथी? कॾहिं मोटी ईंदी? लॻे थो त 2-3 महीना कान ईंदी। फसल वॾो आहे, मेहड़ खैरपुर लाइ किथे किथे घणो पिनंदी। वाह सोणी, हेॾा हेॾा वेह, तुंहिंजी ख़िदमत चाकरी कयां, ईअं काॾे थी वञी? न चाचा, मां वञां थी। ॻाल्हि ॿुध, तोखे पंहिंजे पीउ जो कसम आहे, मुंहिंजो कलामड़ो ॿुध पोइ भली वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां, मुंहिंजो वात पचियो पियो आहे। चाचा माफ़ कजांइ, मूड खुलिया कोन। वरी कॾहिं ॾिना बि अथई छा? बहादुर खान, मां साईंदाद आहियां, साईंदाद। रईस काबू खान खे बि सुञाणी थो न? मतलब जी ॻाल्हि कर साईंदाद, मां एतिरो वांदो न आहियां जो तुंहिंजी वई तकरीर ॿुधां। वांदो त मां बि न आहियां, ऐं ज़बान बि घणी न आहियां हलाईंदो। शुक्र कर बहादुर खान, तूं रईस काबू खान जी छांव में आहीं, न त छा तूं मूंखे हिते थाबा ॾियण आयो आहीं छा? यादि रख साईंदाद,
मां बि बहादुर खान आहियां, बहादुर खान। चङनि भलनि सरदारनि मोतबरनि वॾेरनि खे रुक जा चणा चबाया अथम, रुक जा चणा। ऐं तूं वरी मूंखे हिते दाबा ॾियण आयो आहीं ऐं सम्झाइण आयो आहीं। मां रेस कांबू खान जे बाग जो रखवालो आहियां। बहादुर तोॾां रेस कांबू खान न्यापो मोकिलियो, पर तोवारे मां में हाजी शरीफ़ उन माण्हू खे बेइज्जतो करे कढी छॾियो। उहो हिसाब किताब तोवारे मां में हाजी शरीफ़ खे रेस कांबू खान खे ॾियणो ई पवंदो। पर इन्ही करे तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां जो रेस कांबू खान जो तोखे न्यापो ॾेई सघां। कहिड़ो न्यापो? रेस कांबू खान जो थी मूं वटां थी वञ। मूंखे न्यापो मिली वियो, तूं हाणे वञी सघीं था।